पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले हैदराबाद के अगवान चौधरी निज़ामुद्दीन आराई हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त डायरेक्टर लैंड एनक्रोचमेंट बल्दिया हैदराबाद शकील क़ाइम खानी के फ़ोन करे लतीफ़ाबाद ऑफिस मिलण वयसि जंहिं वाइदो कयो त यूसी चेयरमैन इसरार बणाए जे ऑफिस ते थियल कब्ज़े बाबति मेयर हैदराबाद के पेश कई वेंदी, जिते टाउन ऑफिसर अमानत लाखो कलीम खान दादा ऐं पीटीआई जे माण्हुनि मुंहिंजे मथां हमलो करे ॾिनो ऐं ॿीहर पीटीआई टाउन में अचण ते जान खां मारण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। हुन चयो त असां शहीद भुट्टो, शहीद राणी, बिलावल भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी जा जियाला आहियूं। हमलो कंदड़नि मुंहिंजा कपिड़ा फाड़िया ऐं गार्ड खां हथियार फुर करण जी कोशिश कई। हुन चयो त टाउन ऑफिसर लतीफ़ाबाद अमानत लाखो मथां क़त्ल अगवा ऐं हिक औरत खे ज़िंदा साड़ण जा केस दाख़िल थियल आहिनि। हुन चयो त कलीम खानज़ादा मूंखे ऐं गार्ड खे मारण जी कोशिश कई। कलीम खानज़ादा, अमानत लाखो ऐं नादर लाखो मुंहिंजे मथां ऑफिस खां ॿाहिरि घिटी में बि फायर कया। हुन चयो त एसएसपी हैदराबाद अमजद शेख ॿुधाए त उहे केर आहिनि जेके मुंहिंजे मथां थियल हमले जी एफआईआर दाख़िल करण खां रोके रहिया आहिनि। हुन निगरान सिंध सरकार खां मुतालबो कयो त शाह लतीफ़ टाउन ऑफिसर अमानत लाखो खे फौरी तौर ते उहिदे तां हटायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।